हेलो व्यूअर, आई एम आज़ाद सागर जान। चैप्टर नंबर 2 पार्ट्स ऑफ स्पीच। ठीक है जी। त असां चैप्टर नंबर 2 पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट 4 में इसम नाउन ऐं इसम जा क़िस्म सिखी आया आहियूं। ठीक है, अॼु असां सिखंदासीं ज़मीर प्रोनाउन ऐं ज़मीर जा क़िस्म। ठीक है, लेट्स गो टू स्टार्ट। नंबर 1 नाउन। नाउन माना इसम। ठीक है, पार्ट्स ऑफ स्पीच जा 8 लफ़्ज़ आहिनि जंहिंमां नंबर 1 नाउन पार्ट 4 में मौजूदु आहे ऐं असां सेखारे आया आहियूं। ठीक है, अॼु आहे नंबर 2 प्रोनाउन ज़मीर। ज़मीर माना एवज़ी। ठीक है, इनकी वसिफ़ा ए प्रोनाउन इज़ अ वर्ड विच इज़ यूज़्ड इन स्टेड ऑफ नाउन। अहिड़ा लफ़्ज़ जेके इसम जे बदिरां कमु अचनि त उनखे ज़मीर चइबो आहे। एग्ज़ाम्पल आई वी यू ही शी etc। मिसाल मां असीं तूं हू हूअ वग़ैरह। अचो त ज़मीर जा क़िस्म ॾिसूं। काइंड्स ऑफ प्रोनाउन। ठीक है, ज़मीर जा घणा क़िस्म आहिनि। देर आर 8 काइंड्स ऑफ प्रोनाउन। ज़मीर जा 8 क़िस्म आहिनि जेकी हेठि ॾिजनि था। नंबर 1 पर्सनल प्रोनाउन ज़मीर ख़ालिस या ज़मीर ख़ास। नंबर 2 इंट्रागेटिव प्रोनाउन ज़मीर इस्तफ़ाम। नंबर 3 इंडिफिनाइट प्रोनाउन ज़मीर मुबहम। नंबर 4 डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन ज़मीर इशारो। नंबर 5 रिलेटिव प्रोनाउन ज़मीर मौसूल। नंबर 6 रिफ्लेक्सिव प्रोनाउन ज़मीर मुश्तरक। नंबर 7 रेसिप्रोकल प्रोनाउन ज़मीर मुबालिया। नंबर 7 डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन ज़मीर तक़सीम। अचो त ज़मीर जे 8 क़िस्मनि जी वज़ाहत करियूं। नंबर 1 पर्सनल या प्रॉपर प्रोनाउन ज़मीर ख़ालिस या निज। सच टाइप्स आर प्रोनाउन विच इज़ यूज इंस्टीड ऑफ नाउन आर प्योर मेन आर कम इन फ्राम नेम। ही अहिड़े क़िस्म जा ज़मीर आहिनि जेकी अक्सर करे इसम ख़ासि या ख़ासि माण्हूअ जे नाले जे बदिरां कमु ईंदा आहिनि। एग्ज़ाम्पल आई वी यू ही शी इट दे। मिसाल आऊं असीं तूं तव्हां हू हूअ उहो उहे वग़ैरह। ठीक है, नोट मथियां ज़मीरनि खे 3 पर्सन्स या 3 हिस्सनि में विरहायो वियो आहे। नंबर 1 ए फर्स्ट पर्सन यानी ज़मीर मुतकलम। ठीक है, आई वी मां असीं असां ज़मीर मुतकलम में इस्तेमालु थींदा आहिनि। आई वी यानी मां असीं या असां। बी सेकंड पर्सन्स यानी ज़मीर हाज़ुर ऐं इन में इस्तेमालु थींदा आहिनि यू यानी तूं तव्हां। सी थर्ड पर्सन्स ज़मीर गाइब ही शी इट दे हू हूअ उहो उहे। अचो त इन्ही 3 ज़मीरनि जे हिस्सनि जी वज़ाहत करियूं। ठीक है, ए बी सी 3 पर्सन जी। नंबर ए फर्स्ट पर्सन्स प्रोनाउन ज़मीर मुतकलम। लफ़्ज़ मुतकलम जी असली माना आहे ॻाल्हाईंदड़। जेकॾहिं को बि माण्हू या ग्रुप मेड़ जी सूरत में ॻाल्हाईंदो आहे त उनखे ज़मीर मुतकलम चइबो आहे। लफ़्ज़ हिकु आहे ऐं ॿियो वी इस्तेमालु थींदा आहिनि। एग्ज़ाम्पल आई एम डॉक्टर मां डॉक्टर आहियां। वी रिक्वेस्ट यू असां तोखे अर्ज़ु करियूं था। ठीक आहे, तव्हां ॾिठो त आई ऐं वी यानी जेको ॻाल्हाईंदड़ आहे यानी इनखे फ़ाइल बि चए सघिजे थो। बी सेकंड पर्सन्स ज़मीर हाज़ुर या मौजूद। ज़मीर जे पहिरें क़िस्म जो ॿियो पर्सन्स ज़मीर हाज़ुर यू वाहिद तोड़े जमे 2 फ़र्दनि लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं उहो तॾहिं इस्तेमालु कयो वेंदो आहे जॾहिं को बि माण्हू असांजे साम्हूं हाज़ुर या मौजूदु हूंदो आहे या जंहिंसां ॻाल्हाइजे। एग्ज़ाम्पल यू आर अहमद तूं अहमद आहीं। यू आर पुअर मैन तव्हां ग़रीब माण्हू आहियो। ठीक आहे, तव्हां ॾिठो त यू जो इस्तेमालु कयो आहे ऐं जेको माण्हू मौजूदु आहे। ठीक आहे, तूं अहमद आहीं असांजे साम्हूं आहे तॾहिं हुन सां ॻाल्हायूं था यानी जेको हाज़ुर हुजे मौजूदु हुजे त उनखे असां सेकंड पर्सन्स ज़मीर हाज़ुर या ज़मीर मौजूदु चवंदा आहियूं। नंबर सी थर्ड पर्सन्स ज़मीर गाइब या गैर मौजूदु। ही 2 क़िस्मनि में सां थींदो आहे, हिकु सिंगुलर ॿियो प्लूरल। सिंगुलर में ही शी इट उहो उहा इहो हू ही ऐं प्लूरल में दे इहे। ज़मीर गाइब उहे ज़मीर आहिनि जेके अक्सर करे मौजूदु न हूंदा आहिनि या जिन जे बारे में
पुरफुट का ॻाल्हि कजे या जेकॾहिं मौजूदु हुजनि त पाण कलाम न कनि या पाण न ॻाल्हाइनि। एग्ज़ाम्पल, ही वेंट टू मीट हर बट शी कुड नॉट मीट हिम। मिसाल, हू हिन छोकिरी सां मिलण वियो पर हूअ हिन मर्द सां न मिली सघी। नोट, मथियें जुमिलनि में ही शी ॿई ज़मीर ग़ाइब आहिनि छाकाणि त उहे मौजूदु न आहिनि पर उन्हनि जे बारे में ॻाल्हायो वियो आहे। एग्ज़ाम्पल ॿियो, इट वॉज़ ए स्टोर्म बाय नाइट, इट इज़ इन माई ऑफिस। उहा हिकु तूफ़ान राति हुई, उहो मुंहिंजे ऑफिस में हुयो। ज़मीर मुतकलम सिंगुलर इट वाहिद आहे ऐं उहो अक्सर करे जानदार शयुनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे या वरी कॾहिं कॾहिं बतौर तारफ़ी फ़ाइल जे इस्तेमालु पिणु ॾींदो आहे। अचो त कुझु त एग्ज़ाम्पल ॿिया ॾिसूं, ठीकु आहे, जेके ज़मीर मुतकलम में इस्तेमालु थींदा आहिनि। केसिस ऑफ प्रोनाउन, फर्स्ट पर्सन्स ज़मीर मुतकलम, ठीकु आहे। ज़मीर मुतकलम में आई, माई, माइन, मी, वी, अवर, अवर्स, अस इस्तेमालु बि थींदा आहिनि। सेकेंड पर्सन्स ज़मीर हाज़ुर, यू, यूअर्स, ठीकु आहे। ऐं थर्ड पर्सन्स ज़मीर ग़ाइब, ही, हिज़, हिम, शी, हर, हर्स, इट, इट्स, ठीकु आहे। इहे बि इस्तेमालु थी सघनि था, ठीकु आहे। इहो इन जे करे चार्ट सां शेयर कयो त जीअं तव्हांखे ख़बर हुजे त ज़मीर मुतकलम, हाज़िर ऐं ग़ाइब में इहे फ़ाइल बि इस्तेमालु करे सघजनि था, ठीकु आहे। हलूं था हाणे ज़मीर जो ॿियो क़िस्म, इंट्रागेटिव प्रोनाउन। नंबर 2, इंट्रागेटिव प्रोनाउन ज़मीर इस्तफ़ाम। ज़मीर जा 8 क़िस्म आहिनि, उन्हनि मां ई ज़मीर जो ॿियो क़िस्म आहे। हिन जी वसिफ़ा डेफिनेशन, whenever we want to know something about any person or anything, we ask a question about it, and for asking questions we use the following interrogative pronoun। हिन जी सिंधी में वसिफ़ा, असां जॾहिं बि कंहिं माण्हूअ या शइ जे बारे में कुझु मालूम करणु चाहींदा आहियूं त असां उन जे बारे में सवाल पुछंदा आहियूं ऐं सुवाल पुछण जे लाइ हेठियां ज़मीर इस्तेमालु कंदा आहियूं। वाट, हू, विच, हुज़, होम, etc। अचो त कुझु मिसालनि ज़रिए सम्झूं। एग्ज़ाम्पल, वाट डू यू लाइक, तव्हां छा पसंदि कंदा आहियो। हू ब्रोक यूअर पेन, तुंहिंजी पेन कंहिं भॻी। हू इज़ दैट गर्ल, उहा छोकिरी केरु आहे। विच इज़ यूअर ऑफिस, तव्हांजी ऑफिस कहिड़ी आहे। होम डू यू लव, तव्हां कंहिंसां प्यारु कंदा आहियो। नंबर 3, इंडिफिनाइट प्रोनाउन। ही ज़मीर जो टियों क़िस्म आहे। इंडिफिनाइट प्रोनाउन ज़मीर मुबहम, ॻुझो या लिखियलु। सच वर्ड्स विच आर यूज़ इंस्टीड ऑफ अननोन नाउन्स आर कॉल्ड इंडिफिनाइट प्रोनाउन। अहिड़ा लफ़्ज़ जेके लिखियलु इस्मनि जे बदिरां कमु अचनि त उनखे ज़मीर मुबहम चइबो आहे, ठीकु आहे। अचो त हिन जो मिसाल ॾिसूं। नोट, sometimes their pronoun can be singular and sometimes can be plural in number। कॾहिं वाहिद बि थी सघनि था ऐं कॾहिं वरी जमع बि थी सघनि था। एग्ज़ाम्पल, some, somebody, someone, one, nobody, no one, all, any, body, everybody, many। For example, some people told us the story, कुझु माण्हुनि असांखे समूरी कहाणी ॿुधाई। somebody hates you to told, को माण्हू तोसां ॾाढी नफ़रत कंदो आहे। nobody is safe here, हिते कोई बि महफ़ूज़ न आहे या सही न आहे। no one can dare to abuse you, को बि तोखे गार ॾियण जी ज़रूरत नथो करे सघे। all the girls were can senseless, सभु छोकिरियूं बेअक़ल हुयूं। everybody is completed, हर हिकु माण्हू मजबूर लाचार थी पियो आहे। many
गर्ल्स एंड बॉयज़ वर बिज़ी इन राइटिंग। केतिरियूं ई छोकिरियूं ऐं छोकिरा लिखण में मसरूफ़ हुआ। नंबर 4 डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन ज़मीर इशारो। ही ज़मीर जो चौथों क़िस्म आहे। ठीकु आहे। हिनजी वसिफ़ा द डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन आर दोज़ विच आर मोस्टली यूज़ टू पॉइंट आउट पर्सन प्लेस थिंग आर एनिमल। ज़मीर इशारो उहे आहिनि जेकी अक्सर करे माण्हुनि जॻहियुनि शयुनि या जानवरनि ॾांहुं इशारो करण लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। नोट ज़मीर इशारे जा वरी ॿ क़िस्म आहिनि। हिकु ज़मीर इशारो क़रीब, ॿियो ज़मीर इशारो बईद। ज़मीर इशारो क़रीब अहिड़ा लफ़्ज़ जेके वेझनि इस्मनि ॾांहुं इशारे तौरु कमु अचनि त उनखे ज़मीर इशारो क़रीब चइबो आहे। एग्ज़ाम्पल दिस, दीज़, ही, या, इहे, उन्हनि वग़ैरह। दिस हमेशह वेझी ऐं वाहिद फ़र्द शइ ऐं जॻह ॾांहुं इशारे तौरु इस्तेमालु कयो वेंदो आहे। दोज़ दिस जो जमह आहे ऐं उहो पिणु वेझे पर जमह शयुनि या माण्हुनि या जॻहियुनि ॾांहुं इशारो करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। एग्ज़ाम्पल ॾिसो था, दिस इज़ माई चेयर, ही मुंहिंजी कुर्सी आहे। दिस वाहिद लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे, जंहिंजे करे ही कुर्सी मुंहिंजी आहे। ऐं दोज़ आर माई चेयर्स, ही मुंहिंजूं कुर्सियूं आहिनि। ठीकु आहे। तव्हां ॿिन्ही मिसाल ॾिठो, दिस वेझी शइ ऐं पर वाहिद शइ लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे ऐं दोज़ जमह शयुनि लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे पर वेझी शयुनि लाइ। ज़मीर इशारो क़रीब थी वियो। हाणे ज़मीर इशारो बईद अहिड़ा लफ़्ज़ जेकी परे वारनि इस्मनि ॾांहुं इशारे तौरु कमु अचनि त उनखे ज़मीर इशारो बईद चइबो आहे। एग्ज़ाम्पल दैट, दोज़, हू, उहा, हुअ, उहे वग़ैरह। दैट वाहिद आहे ऐं ही पहुच खां परे कंहिं बि वाहिद शइ, जॻह या माण्हूअ ॾांहुं इशारे करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। एग्ज़ाम्पल दैट इज़ माई ब्रदर, हू मुंहिंजो भाउ आहे। दोज़ दैट जो जमह आहे। ठीकु आहे। ऐं ही पहुच खां परे किन बि जमह शयुनि, जॻहियुनि या माण्हुनि ॾांहुं इशारे करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। एग्ज़ाम्पल दोज़ आर माई ब्रदर्स, इहे मुंहिंजा भाइर आहिनि, उहे मुंहिंजा भाइर आहिनि। ठीकु आहे। नंबर 5 रिलेटिव प्रोनाउन ज़मीर मौसूल, मिलाइण या मेलाप। ही ज़मीर जो पंजों क़िस्म आहे। ठीकु आहे। सच वर्ड्स विच रेफर टू अ नाउन आर प्रोनाउन गोइंग बिफोर देम एंड conjoin the first sentence to an other sentence are called repetitive pronoun। हिन जी सिंधी में वसिफ़ आहे अहिड़ा लफ़्ज़ जेके पाण खां अॻु में ईंदड़ इस्म या ज़मीर ॾांहुं इशारो कनि या ॿुधाइनि पहिरें जुमिले खे ॿिए जुमिले सां मिलाइनि तिनखे ज़मीर मौसूल चइबो आहे। नोट ज़मीर मौसूल तइदाद कुल 5 आहिनि। हू, हुज़, हुम, विच एंड डेट। ऐं इन्हनि मां हू, हुज़ ऐं हुम अक्सर करे माण्हुनि ऐं जानवरनि लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। एग्ज़ाम्पल माण्हुनि लाइ। ठीकु आहे। अली इज़ द बॉय हू रेस्पेक्ट द एल्डर्स। अली हिकु उहो छोकिरो आहे जेको वॾनि जी इज़त कंदो आहे। शी इज़ द गर्ल्स हुज़ फादर इज़ डेड। हूअ उहा छोकिरी जंहिंजो पीउ मुअल आहे। ही इज़ द मैन whom I asked about you। उहो माण्हू आहे जंहिंखां मां तव्हांजे बारे में पुछियो। एग्ज़ाम्पल फॉर एनिमल जानवरनि लाइ। दैट इज़ द डॉग हू रन्स आफ्टर मी। हू आहे कुतो जेको मुंहिंजे गॾु पवंदो आहे। दिस इज़ द हॉर्स हुज़ कलर इज़ ब्लैक। ही आहे घोड़ो जेको रंग कारो आहे।
दिस इज़ माई कैट whom I called पिनकी। ही मुंहिंजी ॿिली आहे जंहिंखे मां पिनकी सॾींदो आहियां। नोट विच अहिड़ो ज़मीर मौसूल आहे जेको अक्सर करे जानवरनि पखियुनि या बेजान शयुनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। दिस इज़ द पैरट विच सिंग द सॉन्ग्स। ही आहे तोतो जेको गाना ॻाईंदो आहे। दिस इज़ द डॉग विच गार्ड्स अवर होम। ही आहे कुतो जेको असांजे घर जी चौकीदारी कंदो आहे। नोट दैट ज़मीर मौसूल माण्हुनि जानवरनि ऐं शयुनि लाइ पिणु इस्तेमालु करे सघिजे थो। देयर आर डॉग दैट इज़ रोबिड। ही हिकु कुतो आहे जेको छितो आहे। आई सा अ बुक दैट द टीचर थॉट अस। मां उहो किताबु ॾिठो जेको असांखे उस्तादु पढ़ायो। नोट ज़मीर मौसूल तइदाद कुल 5 आहिनि, जीअं हू, हुज़, हुम, विच एंड दैट। ठीकु आहे। ऐं इन्हनि जा असां मिसाल ॾेई करे सिखी आया आहियूं। ओके। ऐं हाणे इन्हनि जा कुझु ॿिया फ़ाइल बि आहिनि जेके ज़मीर मौसूल मुरकब चवंदा आहियूं। ज़मीर मौसूल मरकब यानी गॾियल। कंपाउंड रिलेटिव प्रोनाउन। हुज़ जेकाब, जेकोब, हुज़ ईवर, जोकोइब, जेकीब, हू ईवर, जोब या कोब, विच ईवर, जेकोब, केड़ोब, वाट ईवर, जेकोब, जोब। इहे फ़ाइल भी ज़मीर में इस्तेमालु करे सघूं था। एग्ज़ाम्पल हुज़ सेज़ से रॉन्ग। जेकोब चवे थो ग़लति थो चवे। विच ईवर हिस्टेस बी कम्स फेल्यूअर। जेको तकिड़ो कमु कंदो आहे नाकाम थींदो आहे। विच ईवर यू लाइक आई कैन बाय यू। तूं जेको पसंदि करीं मां तोखे ख़रीद करे ॾेई सघां थो। नंबर 6 रिफ्लेक्सिव प्रोनाउन। ज़मीर मुश्तरक गॾियल शरीक। ही ज़मीर जो छहों क़िस्म आहे। Such subjects whose action reflects on them are called reflexive pronoun। उहो फ़ाइल जिन जो कमु या अमल उन्हनि ते ई असरअंदाज़ थींदो आहे उनखे ज़मीर मुश्तरक चइबो आहे। नोट हेठियनि ज़मीरनि मफ़ूली में सिलफ़ बतौर सेफ़लेक्स मिलण सां ज़मीर मुश्तरक ठाहिया वेंदा आहिनि। नोट सिंगुलर में माए, हिम, हेर, इट, यूअर उन्हनि सां सिर्फ़ सिलफ़ मिलाइण सां ज़मीर मुश्तरक ठहंदो आहे। जॾहिं त प्लूरल में अवर, यूअर, देम इन्हनि सां सिर्फ़ सेलवेज़ मिलाइण सां ज़मीर मुश्तरक ठहंदो आहे। अचो त कुझु मिसाल ॾिसूं। एग्ज़ाम्पल आई डिड माई सेल्फ। मूं उहो पाण कयो। ही डिड माई सेल्फ। हिन उहो पंहिंजो पाण कयो। इट डिड इट सेल्फ। इन उहो पंहिंजो पाण कयो। यू डिड यूअर सेल्वेज़। तव्हां उहो पंहिंजो पाण कयो। वी डिड नॉट आवर सेल्वेज़। असां उहो पंहिंजो पाण न कयो। ठीकु आहे। तव्हां ॾिठो त सिंगुलर फ़ाइल में सेल्फ ऐं प्लूरल जुमिले में सेल्वेज़ जो इस्तेमालु कयो वियो आहे। ठीकु आहे। नंबर 7 डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन ज़मीर मुबहम। ही ज़मीर जो 7 क़िस्म आहे। ठीकु आहे। ज़मीर जा टोटल 8 क़िस्म हूंदा आहिनि जंहिं मां ही 7 क़िस्म आहे। सच वर्ड्स विच आर यूज़ टू पॉइंट अवर one person, one place or one thing only from a group of persons, place or thing are called distributive pronoun। हिन जी सिंधीअ में वसिफ़ आहे अहिड़ा लफ़्ज़ जेके माण्हुनि, जॻहियुनि या शयुनि जे मेड़ या टोले मां हिकु माण्हू, हिकु जॻह या हिकु शइ खे इशारे करण लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि तिन खे ज़मीर तक़सीम चइबो आहे। नोट
ज़मीर तक़सीम फ़क़ति 3 आहिनि जेकी हेठि ॾिजनि था। ईच हर हिकु, आइदर कोई बि हिकु, नाइदर को बि न। अचो त हिन जा मिसाल ॾिसूं। एग्ज़ाम्पल मिसाल, ईच ऑफ यू इज़ माई फ्रेंड। तव्हां मां हर हिकु मुंहिंजो दोस्त आहे। आइदर ऑफ अस हैव टेस्टेड हिम। असां मां कंहिं बि हिकु उनखे सतायो आहे। नाइदर ऑफ देम इज़ फ्रेंड। उन्हनि मां को बि दोस्त न आहे। नंबर 7, रेसिप्रोकल प्रोनाउन ज़मीर मुबालिया या ज़मीर मुबादिला। ही ज़मीर जो 8 क़िस्म आहे। सच वर्ड्स विच शो द म्यूचुअल एक्शन ऑफ 2 or more than 2 subjects and react on each other are called reciprocal pronoun. Example, each other, one and other. हिन जी सिंधी में वसिफ़ आहे, अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि लफ़्ज़नि खां वधीक फ़ाइलनि जे कम खे ॾेखारीनि या हिक ॿिए मथां कम जो रद्द अमल ज़ाहिर कनि, तिन खे ज़मीर मुबादिला चइबो आहे। मिसाल, हिक ॿिए सां या हिक ॿिए खे। नोट ईच अदर यानी हिक ॿिए सां ॿिनि माण्हुनि या ॿिनि शयुनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। वन एंड अदर ॿिनि खां वधीक शयुनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। एग्ज़ाम्पल मिसाल, बोथ द वाइफ एंड द हस्बैंड वुड लव ईच अदर। ॿई ज़ाल मुड़ुस हिक ॿिए सां मुहबत कंदा आहिनि। दे प्रे फॉर ईच अदर। उहे हिक ॿिए लाइ दुआ कंदा आहिनि। द किड्स वर किसिंग ऑन एन अदर। ॿार हिक ॿिए खे चिमियूं करे रहिया हुआ। अॼु असांजो ज़मीर ऐं ज़मीर जा 8 क़िस्म थी विया आहिनि। असांजो ॿिए पार्ट में सुफ़त ऐं सुफ़त जा क़िस्म हूंदा। ठीकु आहे, वीडियो ॾिसंदा रहो ऐं सब्सक्राइब लाइक कयो।